स्ट्रगल कई, नालो शोहरत सभु शयूं कमायूं। हिकिड़ो सादो माण्हू जे ज़ाहिर ॻोठ जो माण्हू आहे, हिते जा माण्हू डिफरेंट हूंदा आहिनि। कराची हिकिड़ो शार्प अहिड़े टाइप जा माण्हू हूंदा आहिनि। पोइ वरी जॾहिं हिते वापसि आयो त वरी ज़िंदगी में कुझु अहिड़ा हादसा पेश आया, तव्हांखे अगवा कयो वियो, हू जर्नी थोरी ॿुधायो। छो जो हिकिड़ो आर्टिस्ट माण्हू हिकु हूअं ई सेंसिटिव हूंदो आहे, ऐं मथां तव्हां सादा हिकु सिंपल माण्हू आहियो। चोड़ी सूरनि वारियूं कयूं सूर पचार, किनी थोरा किनी घणा, नाहे का सूरनि धार, ॾिना जे ॾातार झोली पाए झलिया। इहो बि हिकिड़ो हादसो हो, ॼाणी वाणी कयो या थी वियो। इन खां अॻु में बि मूंखे वॾा धक लॻा, औलाद जो ॾुखो हो ऐं काफ़ी मां पंहिंजो तकलीफ़ूं ॾिठियूं लाइफ में। मुंहिंजी उमिरि में शादी खां बाद में ॿिनि पुटनि जो सदमो रसियो, तंहिंखां पोइ वालिद जो, तंहिंखां सवाइ अमड़ जो। उन खां पोइ जेको आहे इहो जंग जो जेको तव्हां ज़िक्र कयो, दुबई जी मच्छी, इहो दुबई जो पाणी हो, बसि वियो जेको आहे सो वक़्तु गुज़री, पर सदमो रसियो। तकलीफ़ आहे। सर केतिरो अर्सो हुयो मां 3 महीना चवनि था, 110 ॾींहं अख़बार में लिखियो वियो त 110 ॾींहं। हुते लाइफ सर कीअं हुई, कीअं हुयो हुननि जो बिहेवियर, माण्हू जेके तव्हांखे खणी? अल्हम्दुलिल्लाह, शुक्र आहे त सुलझल हुया, कुझु सुलझल हुया, थोरो राग ॿुधनि पिया, ॿुधण जे मूड में हुया। बाक़ी झंग जी ज़िंदगी अलाह कंहिंखे न ॾेखारे, जिथे न माण्हू जी ख़ुशबू न को पखी बुखड़ बि जेको आहे क़िस्मत में नज़र अचे, रुॻो ठकाव आई जा ऐं झंग। आर्टिस्ट माण्हू, सेंसिटिव माण्हू, सर कर्ब में गुज़ारियो हूंदो वक़्तु, तकलीफ़ में, पिड़ा में? बिल्कुलु, बसि पीड़ा ई आई त असां त हुते वेठासीं गर्मी सर्दीअ में। तव्हां चयो ॻाल्हि कई 60 जी त महसूसु थी तकलीफ़, पर इंसान खे अलाह तमामु मज़बूत ठाहियो आहे। उते ख़बर पई त न, माण्हू जेकर हिमत करे थो त इहे सर्दियूं गर्मियूं बर्दाश्त करे थो वञे। पहिरियों कॾहिं असां ॾिठियूं त कोन हुयूं, न को अहिड़ा मच्छर, न को एॾी गर्मी, एॾो ॿूसट। अल्हम्दुलिल्लाह अहिड़ियुनि आराशुनि में, पखनि ते एसियुनि में रहंदड़ माण्हू झंग में वियो, त उन खां पोइ हाणे इहे जेके हल्कियूं फुल्कियूं जेके तकलीफ़ूं आहिनि, अल्हम्दुलिल्लाह ज़म करे विया। अलाह कंहिंखे न अहिड़ा ॾींहं ॾेखारे। सर कंहिं दुश्मनी कई, कंहिं दुश्मनी जे तहत अगवा करायो वियो, इहो बाद में ख़बर पई? अलाह तो ॼाणे। मां वरी पोइ हिन जे गहराई में बि न वियुमि, न को केरु जेकर मूंखे इहो कोशिशि करे पियो ॻाल्हि करणु। ऐं चयो बाबा जेको थियो सो थी वियो, बसि अलाह ख़ैरु कयो। जेको आहे हुननि आज़ादु कीअं कयो तव्हांखे? बसि पंहिंजो जीअं थींदो आहे, जेका हुननि जी तमन्ना हुई अलाह हुननि जी पूरी कई। पैसा वरिता? कुझु त वरितो, जी जी, पैसनि खां सवाइ माण्हू उहो बि जंग में रहनि था, मिटी त कोन खाईंदा, नांग न आहिनि। उहो बि उतो ई गुज़र सफ़र कनि पिया, असांखे बि खाराइनि पिया। बाबा पंहिंजो था खाओ, बिस्मिल्लाह, शाबाश। उन खां पोइ अचण खां पोइ सर उहो शयूं, इहो ख़ौफ़ दिलि में हुयो हूंदो हुयो? केतिरे अरसे तक उहो ख़ौफ़ में रहियो, मुब्तला रहियो? बसि हिकिड़ो अहसासु रहियो कुझु वक़्तु। छो असां कंहिंजो छा बिगाड़ियो, असां मनपसंदि माण्हू, सभु कंहिंजी दिलि ख़ुशि करण वारा, ॻाइण वॼाइण वारा माण्हू, न कंहिंसां को अहिड़ो ज़ाती तकरार, न कंहिंसां का अहिड़ी दुश्मनी। पर ख़बर न आहे, इंसान का ग़लती थी वई हुजे मथां मूंखां, जंहिंजी अलाह मूंखे सज़ा ॾिनी, अलाह अॻिते माफ़ु कंदो। पर सर हीउ माशरो जेको असांजो आहे, कॾहिं कॾहिं असांखे हुननि ग़लतियुनि जी बि सज़ा ॾींदो आहे जेके ग़लती असां कई न हूंदी आहे। ईअं थी वेंदो आहे न, छो जो शायदि असांजे असांजी जेको आहे सो सोणी सिंधड़ीअ खे पीरनि फ़क़ीरनि जी दुआ आहे, पर अमुन जेको आहे सो हिते न आहे। असांजी धरतीअ ते अमुन जी तमामु घणी खोट आहे। विख विख ते माण्हू पेर संभाले करण जी ज़रूरत महसूसु थिए। ऐं हुई त अमुन जी धरती, पर पोइ अलाए कंहिंजी नज़र लॻी वई जो हाणे माण्हू माण्हूअ खे जेको आहे सो लवाए पियो।
गॾिजण खां मिलण खां सफ़र खां माण्हू लाराए थो त वरी अलाह सर कॾहिं थकनि थी हिन सफ़र में थकिजी पिया हुजो मंज़ूर सखीराणी थकिजी पियो आहे बसि एतिरा ज़िंदगी जा लाह जड़ा हर शइ थकिजी पिया हुजो इंसान नेठि ते थकिबो पर फ़िलहालु अञा न आहियूं थका पाण खे नथा असां ईअं चयूं हिमत न हारी आहे ईअं हारे वेहंदासीं त पोइ हिकु पल बि ॾाढो ॾुखियो गुज़रंदो दिलि खे मज़बूत करिणो थो पवे दुख दर्द खणी माण्हू खे हलणो थो पए माण्हुनि सां मुंहुं ॾियणो थो पवे रुॻो मूंसां न आहे हिते हर ॿियो माण्हू तव्हां ॾिसंदो त कान का हुनखे तकलीफ़ आहे कंहिं न कंहिं कर्ब मां गुज़रे पियो इलाही ग़मगीन तकलीफ़ वारा सॉन्ग्स तव्हां ॻाईंदा आहियो कॾहिं पंहिंजे सॉन्ग्स ते हद खां घणो रोईंदा आहियो पंहिंजनि हुननि सॉन्ग्स ते कॾहिं कॾहिं बिल्कुलु रोअणु ईंदो आहे कॾहिं कॾहिं रोईंदा आहियूं पंहिंजो हाणे ईअं आहे सर अखियुनि मां ॻोढ़ा बि सुकी विया आहिनि हाणे सुकी विया आहिनि बिल्कुलु हाणे त अखियुनि में ॻोढ़ा बि नथा अचनि पर दिलि रोईंदी आहे अंदरि इंसान जो मन में अंदरि पीड़ा थिए थी चवंदा त शुक्र आहे हिन मुल्क में आर्ट जो क़दुरु आहे ख़ासि तौर ते सिंध में सिंधी आर्टिस्टनि जो सिंधी फनकार जो क़दुरु आहे क़दुरु कयो आहे असांजी धरती या तंहिंजे माण्हुनि असांजे माण्हुनि खे लख शाबाश आहे त पंहिंजे सिंधी राग सां मुहबत त कनि था पर सम्झ घटि आहे थोरी म्यूज़िक जी या कंहिं सुठे मैसेज ॿुधण जी या सुठी शाइरी जी उहा जेका आहे असां माण्हुनि में सम्झ घटि आहे शौक़ु घटि आहे छो जो मूंखे लॻंदो आहे सर इन आवाम सां ई ज़ुल्म कयो वियो आहे हुन वीचारी आवाम खे ॼटि जाहिल रखियो वियो आहे छो जो जेकॾहिं शऊर अची वेंदो त हू शयुनि खे सम्झी वेंदो हू दुनिया जे सां क़दम मिलाए करे हलंदो त हिनखे थोरो ख़ुदि ई हुनखे ईअं रखियो आहे त अॿोझ हुजे ईअं ई हुजे पोइ हुन वीचारे खे कहिड़ी सम्झ हू किथे सम्झी सघंदो मंज़ूर सखीराणी खे हुनखे कहिड़ी ख़बर रूबी अली जी ज़िंदगी हुनखे कहिड़ी ख़बर ॿिए कंहिंजी लाइफ छा आहे छो जो हू वीचारो पंहिंजे मसइलनि में पंहिंजे पाणी जे मसइलनि में पंहिंजे खाइण जे 2 मिंट वक़्तु मानी जे हुन मसइलनि में पूरो हूंदो हर इंसान हिन दौर में जेके वाइट कॉलर सां ॿुधंदा हुआसीं न ते माण्हू वाइट कॉलर आहे हाणे वाइट कॉलर सिर्फ़ु उहे ई आहिनि जेके वॾनि सेक्रेटरी लेवल या वज़ीर मिनिस्टर आहिनि उहे वाइट कॉलर आहिनि बाक़ी ऑफिसर तबिको बि जेको आहे पीड़ा में आहे ॾाढा हालात ॾुखिया आहिनि ॾाढो वक़्तु गुज़रे महांगाई हटे टोड़ मथां बीठी आहे ग़रीब माण्हू जेको 500 या 1000 कमाए थो कीअं थो गुज़र करे अलाह थो ॼाणे बाक़ी कचहरी कंदासीं थोरो सैड माहौल थी वियो आहे ज़ाहिर आहे इंसान जॾहिं हिन माहौल ते माण्हुनि ते ॻाल्हाईंदो आहे त इलाही तकलीफ़ पीड़ा में हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में ॿाहिरि हलिजे घुमिजे फिरिजे चकर हणिजे तव्हांखे थोरो न पियो चाहियां त इहे ॻाल्हियूं तव्हां खोलियो जेकर तव्हां बि मायूस थी वञो न सर ऐं मायूस न तव्हां खां त हौसलो पियो मिले तव्हां खां तव्हां जी मां फैन हुयमि पर अॼु वधीक थी वई आहियां छो जो तव्हां में एतिरो सबुरु आहे एतिरो हौसलो आहे जो किथे बि तव्हां गिवअप नथा कयो किथे बि तव्हां चओ था न काशी ख़तमु न आहे थी तव्हां पोइ बि अलाह मालिक आहे अल्हम्दुलिल्लाह मीन्स ही इंसान अलाह इन में राज़ी आहे त बंदो इहो सभु कुदरत तरफ़ां थो थिए इंसान खे ताक़त न आहे जो कंहिंखे बि करे सघे कुझु बि कंहिंजे हथ कंहिंजे वस जी ॻाल्हि ई कोन्हे इज़त मालिक जे हथ में आहे जेतिरो इंसान पाण में बुर्जुबान कंदो जेसिताईं पाण में सग न पैदा कंदो त मालिक बि हुनजी मदद न कंदो ख़ुदि ख़ुदा बि हुनजी मदद जी बंदे खे शुक्र करणु घुरिजे ऐं पंहिंजी हिमत सां हलणु घुरिजे वधीक मालिक आहे कोशिशि इहा करणु घुरिजे त उनखे राज़ी